कुर्बानी करण वारो नह ऐं वार पंहिंजा ठहराए ऐं नह लाहे या न लाहे। त तव्हांखे इहा ॻाल्हि ज़हन में हुजणु घुरिजे त हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो फ़रमान आहे। मुंहिंजे मुस्तफ़ा करीम इरशाद फ़रमायो, सय्यदा उम्मे सलमा रज़ी अल्लाह ताला अन्हा खां रिवायत आहे, मुस्तफ़ा फ़रमायो, मन कान लहू ज़िबहुन यज़बहुहु फ़इज़ा उहिल्ल हिलालु ज़िल हिज्जति फ़ला यअख़ुज़न्न मिन शारिही वला अज़फ़ारिही शैअन हत्ता युदहिय औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फ़रमायो, जेको माण्हू कुर्बानी करणु घुरे थो ऐं ज़ुल हज जो चंड जेको आहे सो उहो निकिरी चुको आहे, हू ॾिसी चुको आहे, त महबूब इरशाद फ़रमायो त उहो माण्हू पंहिंजा वार न वठराए ऐं न पंहिंजा न लहराए एसी ताईं जेसी ताईं हू कुर्बानी न करे। पर इहा ॻाल्हि ज़हन में रखणु घुरिजे त इहो हुकुम इस्तिहबाबी आहे, माना सुठो अमल आहे, अफ़ज़ल अमल आहे। जेकॾहिं कुर्बानी करण वारो पंहिंजा नह लाहे थो छॾे त को बि उनखे गुनाह कोन्हे, का बि उनखे मनव कान्हे ऐं कुर्बानीअ ते उनजो असरु कोन थो पए। अलबत्ता इहो आहे त जेको हुनखे अजुर इज़ाफ़ी मिलणो हुयो उहो अजुर इज़ाफ़ी हुनखे न मिलंदो। लिहाज़ा इहा ॻाल्हि सम्झणु घुरिजे। अक्सर माण्हू इहो सुवाल असां खां कनि था ऐं बार बार असीं ॾसियूं पिया, ऐं शरीयत जो मसइलो आहे, बार बार ॾसबो। असां ॾसण वारनि खे सवाबु, तव्हां अमल करण वारनि खे बि सवाबु। त जेको माण्हू कुर्बानी करे थो उनखे नह न लाहिणु घुरिजनि, वार न ठाराइणु घुरिजनि, तां त वञी कुर्बानी करे। पर इहो हुकुम इस्तिहबाबी आहे, लाज़िम न आहे, फ़र्ज़ु न आहे, वाजिबु न आहे। पर मुस्लमान खे हमेशह हर उहो कमु करणु घुरिजे जंहिंमें हुनखे वधि खां वधि सवाबु मिले।